वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन वल मुतमइन्नीन वल मुक़िनीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। हज़रत बेटा साहब रहमतुल्लाहि तआला अलैहि जी ज़ात बाबरकात इरशाद तो फरमाए त कंदे पंथ पिरियन जे था खुटन नीहा तवे तर मुझे नीहा नयूं लावा लथियो। निहायत वाजिबुल एहतराम सदरे महफिल पीरे तरीका हर दिल अजीज आशिक़े रसूल हजरत क़िबला साईं सैयद मुनव्वर अली शाह साहब राशिदी दामत बरकातुहुमुल आलिया, हजरत क़िबला साईं सैयद अली अकबर शाह साहब राशिदी मद्दसलहुल अली, हजरत क़िबला साईं सोनो सरदार अली शाह साहब राशिदी मिठड़ो मुमताज अली शाह साहब राशिदी आई स्टेज ते बैठल पीरे तरीक़त रहबरे शरीयत पांजे दिल जे अंदर अल्लाह जे दीन जो दर्द रखंदड़ आई रसूलुल्लाह जे उम्मत जी रहबरी करण वारो तहरीरुन सा तकरीरुन सा इबादतुन रियाज़तुन सा मदीने वारे साईं जी उम्मत जी एतरी त खिदमत कई थई थोड़े वक्त में जो अकुल हैरान। मोजी मुराद आए हजरत क़िबला साईं पीर दिलबर साईं। अल्लाह रब्बुल आलमीन साईं जे फैज़ के अञा जारी सारी फरमाए। हज़ारन जे तादाद में सिंध बलोचिस्तान बलक पाकिस्तान जे चइनी सूबन में संदन जा मुरीद आहिनि ऐं पाण वॾो दीन जो कमु कयो अथनि। अल्लाह रब्बुल आलमीन साईं खे वॾी ॼमार ॾे, सिहत आफ़ियत बख़्शेस ऐं आले सुन्नत जमात जे मथां ता देर साईं जो सायो क़ाइम ऐं दाइम फरमाए। हाणे मां तक़रीर कंदुमि अधु कलाक, छो त साईं जन पहुची विया आहिनि।
ताजे करे मां संदन के इंतजार करान नथो चाया। साईं जन जी खबर पई त तमाम परे भयल आइन देर सां पहुचंदा। मां चो तेस ताईं मां तकरीर अकबर कंदो रहंदो जेस ताईं पीर दिल पर अचे पहुचंदो। हाणे खैर सां पहुची विया ऐं अॻ में मांखे कुर्सी मिली चुकी ही। हाणे कुर्सी छॾणु ॾुखी आहे। आयत मुबारक जो तर्जुमो ॿुधो। बस हिकिड़ो क़ुरान पाक जो सुहिणो फार्मूलो आहे जेको तव्हांजे आॾो मां पेश कयां थो। अॼु उहो वक़्तु अची वियो आहे जो असांखे या तव्हांखे तस्बीह खणण जो हाणे वक़्तु कोन्हे। हाणे हर हिकु फ़क़ीर खे डंडो हथ में हुजे। अल्हम्दुलिल्लाह आले सुन्नत जमात सवाद आज़म है। क़यामत अचे वञे दुश्मन खत्म थी वेंदा मगर लब्बैक या रसूल अल्लाह जे चवण वारा बाक़ी हूंदा। सुभान अल्लाह भई अतमत करे सुभान अल्लाह। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलामीअ जे रजिस्टर में तव्हांजा असांजा रोज़े धणीअ जवान नाला लिखराए छॾिया आहिनि। पाण धड़कायूं इन्हनि वांगुरु निधड़का न आहियूं। जेॾी महिल क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त अल्लाह रब्बुल आलमीन जे अदालत जी कुर्सी पवंदी। पोइ जेॾी महिल अल्लाह ताला क़यामत जी कार्रवाई शुरू कराईंदो तो कुरान जे तिलावत सां न, ज़बूर तौरेत इंजील जे तिलावत सां न, या मोहम्मद जे नाले सां अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जी कार्रवाई शुरू कराईंदो। जेड़ी माल मालिक मेहरबान पंहिंजे महबूब खे सॾु फरमाईंदो त उन्हीअ वक़्तु हसनैन करीमैन जे नाने जो सिर सजदे में हूंदो। हिननि आशिकनि जे लाइ त अल्लाह ताला फरमाईंदुसि त इरफा रासक सल तुअता वशफा तुशफा। महबूबा मां तोखे दुनिया में घणा सजदा कराया, तू हाणे सजदो न कर। सिर मुबारक सजदे को मथे खण। तू सवाल कर, तुझो सवाल कबूल। तू शफात कर, शफात तुझी कबूल। मोह मुबारक सुभान अल्लाह जला खोली दो तो वडो सवाब मिलंदो। साईं अच जाए वरी जल्दीअ में मोटी। मुरीदन के हवाले करे छॾ सब कम। हिरे तवज्जो कयो त जेडी महिल अल्लाह रब्बुल आलमीन या मोहम्मद करे सॾु कंदो त हशर जे मैदान में जेकी भी मोहम्मद जे नाले वाला हूंदा सब अचे अल्लाह जे हुजूर में गॾु थींदा। अल्लाह ताला फरमाईंदो त मां सॾु पंहिंजे यार खे कयो वा। हे माण्हू छो आया आहिनि एतिरा? त मलाइका अर्ज़ कंदा त साईं तव्हां या मोहम्मद करे सॾु कयो त हिननि सभिनी जो नालो मोहम्मद आहे। पोइ हिननि सम्झो त अल्लाह साईं असांखे यादि फरमायो आहे तंहिंजे करे आया आहिनि। हिननि सभिनी जो नालो मोहम्मद आहे। मलाइका अर्ज़ कंदा त हाओ साईं। वहाबीअ खे चओ त हाणे दलील वठंदे त ख़ुदा खे ख़बर नाहे जो मलाइकनि खां तो पुछे त हे छो आया आहिनि। उहे था चवनि त हिननि जो नालो मोहम्मद आहे त रब थो फरमाए। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बेवकूफा जे हा साईं हिननि जो नालो मोहम्मद आहे त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो त सभिनी खे जन्नत ॾे मोकिले छॾियो।
जो त मां पंहिंजे यार सां वाइदो कयो हो त इज्जती व जलाली ला उअज़्ज़िब अहदन तुसम्मा बिस्मिक फिन्नार। मूंखे कसम आहे पंहिंजे इज्जत ऐं जलाल जो त महबूबा मां क़यामत जे ॾिहाड़े उन्हीअ खे जहन्नम में न साड़ींदुसि जंहिंजे मथां तुंहिंजो नालो मोहम्मद ऐं अहमद हूंदो। सुभान अल्लाह। खबरदार मता मां बि चवनि त असांजे वॾे जो नालो बि मोहम्मद बिन अब्दुल वहाब हो नजदी भली हुजेसि मोहम्मद नालो पर ईमान ते बि त क़ाइम हुजे न। नारा तकबीर, नारा रिसालत, नारा तहकीर, नारा हैदरी, नारा तीर, शान मुस्तफा, मकाम मुस्तफा। के ईमान ते क़ाइम हूंदा जंहिंजा मुर्शिद कामिल हूंदा बस उहे मोहम्मद जे नाले वारा बग़ैर हिसाब किताब जे जन्नत ॾे वेंदा। हाणे मदीने वारा था फरमाइनि त मां जे रब जे हुजूर में हाज़िर थींदुसि त अल्लाह रब्बुल आलमीन कुर्सीअ जे वेहण खां त पाक अर्श ते वेहंदो या त पोइ अर्श ते अल्लाह ताला हबीब खे पाण सां गॾु विहारींदो। जेकॾहिं कुदरत वारी कुर्सीअ ते रब्बुल आलमीन पाण हूंदो रहमत लिल आलमीन जी पंहिंजे भरिसां शफ़ाअत जी कुर्सी रखाईंदो। सुभान अल्लाह। त अल्लाह ताला फरमाईंदुसि महबूबा अचो कुर्सीअ ते वेहो त महबूबा दा फरमाइनि पिया त मां रब खे अर्ज़ु कंदुसि त साईं मां कुर्सीअ ते न वेहंदुसि। हद थी वई, हद थी वई। छो न कुर्सीअ ते वेहंदो पाण दा फरमाइनि त मां रब खे अर्ज़ु कंदुसि त मखाफ़तन ऐं यबअस फिल जन्नत मिन उम्मती मिन बादी। जेकॾहिं मां इन कुर्सीअ ते वेहंदुसि त इहा कुर्सी मूंखे खणी जन्नत ॾे हली वेंदी पोइ मूंखां बाद में मुंहिंजी उम्मत बेयारो मददगार रहिजी वेंदी तंहिंजे करे सुभान अल्लाह। त अल्लाह ताला फरमाईंदुसि अचो तव्हां कुर्सीअ ते वेहो जीअं तव्हां चवंदो तीअं थींदो। जेकॾहिं सच्चा सुन्नी आहियो त तव्हांखे महबूब जे ज़िक्र ते वॾो वजह थो अचे। असां सां बि माण्हू ॻाल्हाइण वारा आहिनि सभु कंहिंखे अल्लाह ताला पंहिंजो पंहिंजो मुर्शिद बख़्शे ॾे। सभु पीरनि वारा आहियूं बेपीरिया न आहियूं। मुर्शिद जे ज़िक्र ते बि बिल्कुलु ख़ुशी थी अचे वजद थो अचे झुमरियूं थियूं अचनि पर इहे पीर इहे मुर्शिद जेकॾहिं मिलिया थी त सभु मोहम्मद। सुभान अल्लाह। शान मुस्तफा, शान मुस्तफा, मकाम मुस्तफा, उलमाए अहले सुन्नत। समझी वियो अञा घणो थो खपे अञा ॿ टे जलसा कंजारे में करणा पवंदा। शाबाश महबूबा अचो कुर्सीअ ते वेहो। हसनैन करीमैन जो नालो थो फरमाए त पोइ मां कुर्सीअ ते वेहंदुसि। उन्हीअ महिल सुननि जा सीना खुली पवंदा सुभान अल्लाह जे चवण ते। सुननि जा मुंह मथे हूंदा
बद मज़हबन जा मुनाफ़िकन जा कंद हेठि हूंदा। अरे वेही लो है आज के हिकिड़ो इन नज़ारे खे ॾिसी करे हिकिड़ो शेर चयो त 1,24,000 जे विच महबूब मेरा जद आ खड़सी। सुभान अल्लाह। 1,24,000 जे विच महबूब मेरा जद आ खड़सी। सिर ते ताज शफाअत दा यासीन दा सेहरा पा खड़सी। सुभान अल्लाह। ओह वेले देखी शान मेरे माहिदा जिथा शम्स कमर शर्मा खड़सी। खुद अल्लाह साईं सलवाता पड़सी जड़ा मुख तू घुंड ला खड़सी। सुभान अल्लाह। आदम तूला ईसा ताईं सब अंबिया शीस निवा खड़सी। मादा गल बसर दा कजला पाके सारी दुनिया दा हुस्न मिटा खड़सी। बदकार उम्मत दे खातिर बख्ता रहमत दा मीह बरसा खड़सी। खुश थी जो मां तव्हां खे लेक्चर सुठो त साईं जेड़ी मलन जे कुर्सीअ ते विहंदा त हाणे अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे कुदरत वारे मुंह मुबारक सां महबूब ॾे हीअं ॾिसे। तव्हांजे नाने जो शान सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए दोस्त मा तुरीद अन असनअ बि उम्मतिक। हाने तू पंहिंजी ज़बान मुबारक सां चओ त मां तुंहिंजे उम्मत सां कहिड़ो सलूक कयां। केड़ी जरूरत पई थस हिते त मुल्लनि असांजो मदद चटे छॾियो। जेको पोखींदो सो लुणंदो, जेको पोखींदो सो लुणंदो। इहो जेको तो पोखियो वा सो लुणजाए असांजो मोहम्मद वेठो वा। सुभान अल्लाह। ॾिसजाए त या रसूल अल्लाह वारनि खे कीअं थो ख़ुदा जे कोरट में छॾाए। खुदा जो कसम खणी तो चवां त तुसां कचहरी हक जी बैठी हो इथां झूठ न कोई दलील होवे उथां कम नहीं को सिफारिशां दा भावे मूसा भावे खलील होवे जहदा फैसला अर्शा से हो जावे ओदी मोड़ न कोई अपील होवे पर रफीक मुकद्दमा वो क्यों हारे जहदे पासे मोहम्मद वकील होवे। सुभान अल्लाह। बस या अल्लाह जे चवण वारा यहूदी भी हुंदा, नसारा भी हुंदा, ईसाई भी हुंदा, हिंदू भी हुंदा, सिख भी हुंदा, कादियानी भी हुंदा। पर अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो या रसूल अल्लाह जे चवण वारा जे दरवाजा खोले छडियो। सुभान अल्लाह। असा जब असक रब्बुक मकाम महमूदा। अल्लाह ताला तो फरमाए त ए महबूब अन करीब तुझो रब तोखे एड़ी जगह ते बिहारी दो जिते समूरा तुझी तारीफ कन। सुभान अल्लाह। समूरा तुझी तारीफ कन। खुदा फरमाए तो नबियन के उठो मुझे महबूब जी तारीफ कयो। सिद्दीक हो, शहीद हो, वली हो, गौस हो, कुतुब हो, अब्दाल हो, औताद हो, भटाई हो, कलंदर हो, ख्वाजा गरीब नवाज हो, मौलाना जामी हो, मौलाना रूमी हो।
सब उठो मुझे महबूब जी तारीफ़ कयो पर अल्लाह रब्बुल आलमीन फरमाइंदो त जो कुर्सी ते तहां के बिहारियो थम ये सजी मखलूक त तुंजी तारीफ़ कंदी पर मां खालिक भी तुंजी तारीफ़ कंदुस। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे अखर अखर के तौर जो चो पंहिंजी ज़बान सां चओ त मां तुंहिंजी उम्मत सां कहिड़ो सलूक कयां त साईं दा फरमाइन त मां पंहिंजे रब खे अर्ज़ कंदुसि त वल सौफ युतीक रब्बुक फतरदा जा जेके वाइदा कया हुई उहे मूंसां पार। अरे बहाबी पाण ते न खिलायो सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं दिलबर खे पॻियाणा पियो टेक ॾियो सुभान अल्लाह। थी सके तो त मां 15 मिंट मथे वठां। मूंसां जेके वाइदा कया हई उहे मूंसां पार। ऐ महबूब अन करीब तुंहिंजो रब तोखे एतिरो अता कंदो जो तूं राज़ी थी दे। हाणे नबी साईं दा फरमाइनि त मां रब खे अर्ज़ कंदुसि त मूंखे राज़ी कर, मूंखे राज़ी कर। बेटा तो चवे तो मां भी पासरे सां बीठो हूंदुसि गिचीअ में गारो करे महबूब खे अर्ज़ कंदुसि त तो जे बोल बरोच हुत वेही कयई फनकार में हाणे सेई पाड़ जो त मुठीअ मूं माज़ूर थी। राज़ी कया तो तोखे पंहिंजे ज़बान सां चओ महबूब दा फरमान पिया त मां रब खे अर्ज़ कंदुसि जेकॾहिं मूंखे राज़ी करे थो त अस्सालिहून लिल्लाह वत्तालिहून ली नेक बाना तूं खण गुनाहगार सफ़ मां मोहम्मद खे दे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। शान मुस्तफा, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। खुदा छा चवंदो त नेक मां घणा गुनाहगार तोखे ॾियां वाइदा इक़रार थियल हा। बेटा ये भी तर्जुमो कयो चवे तो तकिया सब तकिया में पर तोरियत क्यों ना है बियो हेडे होडे हथरा माना कुपे हया में जडे ढोल ढकिया मत आगा उघड़ी न रही। कलंदर तू खण भिटाई तू खण ख्वाजा गरीब नवाज तू खण अब्दुल कादिर जीलानी तू खण गौसुल आलमीन मुल्तानी तू खण शम्स तबरेज तू खण गुलाम फरीद तू खण निजामुद्दीन महबूब इलाही तू खण। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रोजे धनी तू खण मोहम्मद महदी शाह राशिदी तू खण। सुभान अल्लाह। गुनाहगार सब माखे दे मुंजा मौला तू ही माखे बुधाए त इन्हनि गुनाहगारनि बदकारनि खे अॼु पीउ छॾे वियो मां छॾे वई भाइर छॾे विया दुस्त बेगाना बणिजी विया
हशर जे मैदान में जो कोई पंहिंजो नथो करेन जे जॾहिं माफ़ी थो छॾियान त हे कंहिंजे दरवाज़े ते वेंदा मूंखे कसम आहे तुंहिंजे इज़त ऐं जलाल जो सॼो जग छॾे ॾींदुनि मां मोहम्मद न छॾींदोसां सुभान अल्लाह मरण ते सुभान अल्लाह भैया तो मत करे शाबाश कयामत जिसको कहते हैं सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो ईद है अहले सुन्नत की सुभान अल्लाह हमारे ख्याल कयामत जिसको कहते हैं वो ईद है अहले सुन्नत की क़यामत हूंदी क़यामत में काफ़िरनि जे लाइ हशर में हशर हूंदो मुनाफ़िक़नि जे लाइ या रसूल अल्लाह वारनि जे लाइ क़यामत न हूंदी ईद जो ॾिहाड़ो हूंदो सुभान अल्लाह कयामत जिसको कहते हैं वो ईद है अहले सुन्नत की जो उधर दीदार रब होगा इधर सूरत मोहम्मद की सुभान अल्लाह आला हजरत तो फरमाते तो खुदाई उनको लेता है जिन्हें अमाल थे अच्छे पर पुरू को आप लेते हैं ये आदत है मोहम्मद की सुभान अल्लाह सुभान अल्लाह खुदाई उनको लेता है जिन्हें अमाल थे अच्छे पर पुरू को आप लेते हैं ये आदत है मोहम्मद की हाणे वरी आला हजरत जो ॿियो शेर सैयद अली अकबर शाह जे सदके में तो ॿुधाया आला हजरत तो चवे तो मेरे अमाल तो मुझको चले थे लेके दोज़ख को चवे तो मुंहिंजा अमल अहिड़ा हथनि में हथ करियूं पेरनि में पेर करियूं विझूं मूंखे जहन्नम ॾे वठियूं पिया वञनि मुंहिंजा अमल अहिड़ा मेरे अमाल तो मुझको चले थे लेके दोज़ख को पर भले थे रास्ते में मिल गई रहमत मोहम्मद की सुभान अल्लाह भले थे रास्ते में मिल गई रहमत मोहम्मद की इंशाअल्लाह तबारक व तआला वो ॾींहुं परे कोन्हे जो हिननि आशिक़नि खे इहो ईद जो ॾींहुं थी मिलंदो ऐं 50,000 साल जो ॾींहुं हूंदो ॻाल्हाइनि नथा 50,000 साल जो ॾींहुं हूंदो पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सच्चन उम्मतनि जे लाइ इहो 50,000 जो साल ईअं गुज़री वेंदो ॼण फर्ज़ नमाज़ मस्जिद खां पढ़ी ॿाहिरि निकिरी वियो नारा तकबीर नारा रिसालत नारा तहकीर नारा हैदरी नारा ईद उलमा अहले सुन्नत शान मुस्तफा मकाम मुस्तफा जमाल मुस्तफा हाणे आयत मुबारक जो तर्जुमो ॿुधो हीअ तकरीर सैयद अली अकबर शाह के अर्ज कया थो त मुझे नेट ते मोकिल जाए लाइव भली हले पर होॾे वञे
भली आशिक बुधन हाने आयत मुबारक जो तर्जुमो बुधो अल्लाह ताला तो कुरान में फरमाए तो वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफिरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। अल्लाह से जल्ल शानो तो फरमाए दो मुझा बन हो जडे तमाको गुनाह जा कम थी वञन बदकारन जा कम थी वञन बेफरमानी करे विहो चाहे केड़ा भी गुनाह करे विहो सवाए शिरक जे अल्लाह ताला तो पांजे महबूब के फरमाए तमजा राणा गुनाह पांजा दिसी करे ये मुझा बाना डाडा मायूस थींदा ये चमदा त ज़माने जो वडेरो रुसी थो वने तडे बिन तो परचे न्याणियूं वठी था वञो कुरान खणी था वञो कदे 13 ॾींहं में लॾे थो मोकिले छॾाए हे त वाहिद कहारा इन जी हिकड़ी बेफरमानी न कई त अलाए केतिरियूं बेफरमानियूं करे वेठा आहियूं अलाए पर चंदो भलाए न ओ न कजे सिपरीअ खे हे भटाईअ जो पेरो ओ न कजे सिपरीअ खे मुंहिंजी उम्र तां वेई मत बेखी ॾींहं विञाई आओ सरदियूं सभेई हाणे पीरीअ में पेई थी अखियूं आरीअ ॾेखणे ओ न गॾ सिपरीअ खे मुंहिंजो पोयो थियो पसाहो सिका थी सकरात में रोयो पुछारा वञे मिसाह पसण धारा पीरीअ जे या इंसानी फितरत में ॻाल्हि आहे जवानीअ जे अंत में आ न लेखे मुल्लो आयो त बि दस मवादी आयो त बि मार कहते फलक न पई अचेसि अख न पई ॿुॾेसि पर जेड़ी मतलब पुराणो थियो जेल में सूर ऐं गोडन में अचे सूर पर हाणे उठी वेही नथो सघे हा हिते हिन जी अख खोलंदी हाणे सॼी ज़िंदगी त गुनाह में गुज़ारे छॾियमि अलाए छा थींदो क़ब्र में ॾंभूं लाहियूं वेठो आहियां बेटा ये हिकिड़ो शेर चयो ॾाढो दिलि खे आथत ॾिनई चवे थो त वेख मुंद भंभोर में कर को बातो बसु पानी बारो जन जी गोली छॾ मगसु अड़े डोरण मझऊं बसु पवंदी हो त पुनल जो ये तमा जेके परसा बैठा है सुभान अल्लाह न था चओ हाय मुझा मानो जी साईं अरे गुनाहन में जमीन आसमान भरे छॾियव 14 तबक भरे छॾियव पर जे कॾहिं तव्हां हाणे बि चओ त असां सां रुठल रब परचे त पोइ जाऊं हसन हुसैन जे नाने जे हुजूर में वञो हाणे इहा सुभान अल्लाह कहण जी ॻाल्हि हुई पर तव्हां बेसुरा निकिता अल्लाह ताला तो फरमाबो तो मुझा गुनाहगार बनो पेरन को वडी करे मथे ताई गुनाह में भरजी जायो ना हाओ साईं वो अल्लाह साईं तो चवे पो तो मुझे महबूब जे दरवाजे ते वञो
हाने इते सुनन जा सीना ठरी पिया वहां भी काबड़ी की पिया अल्लाह साईं असा गुनाह तू ज्यादा क्यों तो असा तोड़े अचूं न छो त जंहिंजो गुनाह कबो वा त उन्हीअ जे दरवाज़े ते वञबो वा साईं असां काबे ॾे वञूं मस्जिद में वञूं तुंहिंजो क़ुरान पढ़ी मथे ते बीहूं असां तुंहिंजे दरवाज़े ते ईंदासीं अल्लाह तो फरमाइनि पियो त मुंहिंजे दरवाज़े ते ईंदव त मां पकड़ कंदोसाम मारींदोसाम अॻ में मुंहिंजे रसूल जे दरवाज़े ते वञो इन्हीअ जे लाइ दलाल जे लाइ मां हिकिड़ी क़ुरान जी आयत थो पढ़ां सिर्फ़ 4 अखर घणा अखर अल्लाह ताला तो फरमाए पियो त वल्लाहु व रसूलुहु अहक्कु अन युर्दूहु अल्लाह ताला तो कुरान में फरमाए पियो त अल्लाह ऐं उन्हीअ जो रसूल इन्हीअ ॻाल्हि जा ज्यादा हक़दार आहिनि सुभान अल्लाह अल्लाह ऐं उन्हीअ जो रसूल इन्हीअ ॻाल्हि जा ज्यादा हक़दार आहिनि हे ऐनक वारो मौलवी मोहम्मद बख्शा न कलोड़ो वेझड़ो हुजे हा त ॾाढो सुठो पुराणे बैठो हुजो ॿुधो अल्लाह जो क़ुरान ॿिन हस्तनि जो तो ज़िक्र करे हिकु अल्लाह ऐं ॿियो उन्हीअ जो रसूल अल्लाह साईं तो फरमाए पियो त अल्लाह ऐं उन्हीअ जो रसूल इन्हीअ ॻाल्हि जा ज्यादा हक़दार आहिनि त क़ुरान अॻिते चवे हा त ऐं युर्दूहुमा इन्हनि ॿिन्ही खे राज़ी कयो वञे सीगो तस्निया जो हुजे हा पर रब जे क़ुरान फरमायो त अल्लाह ऐं उन्हीअ जो रसूल इन्हीअ ॻाल्हि जा ज्यादा हक़दार आहिनि त ऐं युर्दूह ज़मीर वाहिदा त सिर्फ़ रसूल खे राज़ी कयो वञे कुरान उहो पढ़े जेको कुरान खे समझे सुभान अल्लाह जेको कुरान खे हल तमातो खे छापो हणाया हिंदू कुरान का वेड़ा पढ़न पो उहे भी हिदायत वाला न हाने याद कोन अल्लाह से तो याद हो गया तो पढ़ा छाए तो ही भैया शुगर अगे 12 महीना भी किताब न ॾिसंदो हो जाते हण ताथे वियो हाणे अल्लाह ॾिसे थो जहीं भी महफिल में अचा थो तकरीब में त किताबड़ा गाड़ीअ में पिया आहिनि ॾिसंदो थो अचा पियो त हीअ ॻाल्हि कंदुसि तॾहिं न त हे साईं जी नात भली आहे वलीअनि जो शान आला वधायो वहाब मुला जो अलाए छाते मगज़ थियो ख़राब सुभान अल्लाह सुभान अल्लाह फकीर आहिनि पंहिंजो मुर्शिद अथनि दिलि तंगे थी पर यादि हुजे हा त पड़ा ॾाढा पैसा कढा वो पर पान सुर्खीअ खां बिना पर हाणे पान सुर्खी वारे हे जेको कसब तो अथमि इहो छॾे नथो सघां अल्लाह ऐं उन्हीअ जो रसूल इन्हीअ ॻाल्हि जा
ज्यादा हकदार आहिनि तो कुरान इएं चवे हा न कने बिनी खे राज़ी कयो पर न खुदा फरमायो त इहो इएं कुरान में लिखो त ऐं युरदू हो सिर्फ महबूब मदीने वारे खे राज़ी कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरे वहाबी अॼु नमो कल मरी वियो जेका ॻाल्हि नस सां साबित आहे तूं ते छा करे सघंदे कंडियारे जे कटड़नि खे चङी तरह सुञाणूं हे जेका हज़ारनि जे तादाद में इमाम मोहम्मद महदी शाह जे फैज़ वारा मुरीद हित पहुता आहिनि ये सब मुशरिक आहिनि बाकी जन्नत में तमा ठोड़ू रुगो वेंदा मोमिन वेंदा जन्नत में फैसलो बा कुरान जो न जन्नत में काफिर वेंदो न जन्नत में मुनाफिक वेंदो तू असा के मुशरिक तो चवे असा तो के मुनाफिक था चऊं अज कंडियारे में मैदान करे छे या तू असा के मुशरिक साबित कर या असा तो के मुनाफिक साबित कयो सुभान अल्लाह भैया तो मदद करे नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हाज़री नारे पीर उलमा अहले सुन्नत शाबाश वञो मुझे महबूब जे दरवाजे ते जाऊ का वञो मुझे महबूब जे दरवाजे ते पोते जेडी मल वञो फस्तगफिरुल्लाह गिचिया में गारो करे पंजन गुनाहनि जी माफ़ी मां रब खां घुरो ये चओ त पाए पांद गिचिया में अंगन जे अचन त अब गुनाह बकचायूं ढकन थी ढक जन तोड़े लख हुजन तब माफियूं जन महिंद्रा पता से महबूब जे दरवाजे से गिचिया में गारा अल्लाह साईं ने मेहरबानी कर असा के गुनाहन जी माफी दे पाजे महबूब जे दरवाजे जो दस दिनुई आया हो हाने रुसी भी मां त पर्ची पाओ खुदा तो फरमा पियो त हाओ पर्चा त पर्ची सका थो तो छजाम त छडे सका थो मां जो को सलाहकार कोने मां जो को वजीर कोने मां जो को मशीर कोने जो मां उन्हीं को पुछा इन जालिम के छडिया या बधा ना अल्लाह आया खालिक मालिक माया तब आया आयो माफी भी घुरो था गिचिया में गारा भी कयूं बिठायो पर मां माफी न ॾींदुसि साईं कहिड़ो सबब अल्लाह ताला तो फरमा पियो त वस्तगफर लहुमुर रसूल इते हथ मथे खणी करे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह गाला 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 बैठ मां पसाया तो ना वस्तगफर लहुमुर रसूल माफी इन्हीअ जे करे नथो ॼाम जो मुंहिंजो महबूब मुंहिंजो हबीब वदुहा जे चेहरे वारो वलैल जे जुल्फन वारो यासीन जे सेहरे वारो ताहा जे ताज वारो अलम नशरह लक सदरक जे सीने वारो यदुल्लाह जे गोरन गोरन हथन वारो या अय्युहल मुदस्सिर जे कंबल बेढ़ण वारो या अय्युहल मुज़म्मिल जे चादर बेढ़ण वारो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा जे ज़बान मुबारक वारो सुभान अल्लाह
इन्हीं जो दस जो दिनों मां मते ते समझ वन अरे कंजारे भी में सागो खुदा होते गंबड़ रानीपुर में भी सागो खुदा आया दस जो दिनों मां हबीब जे दरवाजे जो तो इन्हीं में भी तो को राज हुंदो ना तू थो जाने तू जो हबीब थो जाने अल्लाह ताला तो चवे गुनहगारन बदकारन के तो बख्शे सकामत मुखे कसमा पाजे इज्जत जो पर मां उनन के माफी दींदुसे जन जे लाए मुझो महबूब मां रब के चवंदो महबूब चवे तवा जे लाए यो चवे छा चवे रुगो एकरा लफ्ज चवे तो मुझा मेहरबान करीम रब एक तो इन्हनि गुनहगारन बदकारन के मुझे दरवाजे जो दस न जे हां पर जे दस दिनो तनी त मां पांजो तडो किनो को न खंदुसे हिननि के माफी दे लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा अल्लाह ताला कुरान में फरमायो त मां तौबा कबूल कयान मां रब वडो मेहरबान आया रुठल हो जा त पर्ची पवान गुनाहगारन जा दफ्तर खणी आया महबूब चवे मां तवा के बख्शे छया जन्नत जो मालिक बनाए छया सुभान अल्लाह हाने या आयत जेका मां तर्जुमो कयो दिल ठरियव सुभान अल्लाह हाने कुरान पाक जूं ॿियूं आयतूं अल्लाह ताला तो फरमा बद सवाउन अलैहिम अस्तगफरत लहुम अम लम तस्तगफिर लहुम लन यगफिरल्लाहु लहुम अल्लाह ताला तो पाजे महबूब के फरमा बद ए महबूबा तू इन्हनि जे लाए माफी घुरे या न घुरे अल्लाह इन्हनि के हरगिज़ माफ न कंदो वजी व्यासे वरी भी तब उधो अल्लाह ताला तो कुरान में फरमाया बता इस्तगफिर लहुम औ ला तस्तगफिर लहुम इन तस्तगफिर लहुम 70 मर्रतन फलन यगफिरल्लाहु लहुम अल्लाह ताला तो कुरान में फरमाया बता ए महबूबा तू इन्हनि जे लाए माफी घुरे या न घुरे जे कदे 70 दफा भी इन्हनि जे लाए माफी घुरंदे अल्लाह इन्हनि के हरगिज़ माफी न ॾींदो अल्लाह साईं ये जो कुरान में चई त वलो अन्नहुम इज़लमु अनफुसहुम गुनाहगार रहो बदकार रहो मुझे महबूब जे हुजूर में वनी हाजिर थियो फस्तगफिरुल्लाह मुका माफी घुरो वस्तगफिर लहुमुर रसूल मुजो रसूल तवा जला मुखे चवे लवजदुल्लाह तवाबर रहीमा मां तवा जी तौबा कबूल कया मां रब बड़ो मेहरबान आया ये मां बई आयतूं इन्हीं जे करे पढ़ियूं त मता सुभाणे को अचे और चवे त इहो पढ़ी वियो कुरान जी आयत हिय छो न पढ़ियई जंहिंमें अल्लाह तो नबी के चवे त महबूब तू इन्हनि जे लाइ माफ़ी घुरे या न घुरे मां इन्हनि खे हरगिज़ माफ़ न कंदुसि हिन ॿी आयत में रब तो चवे महबूब खे त ए महबूब तू इन्हनि जे लाइ माफ़ी घुरे या न घुरे पर 70 मरतबा भी तू माफ़ी घुरंदे अल्लाह इन्हनि खे हरगिज़ माफ़ न कंदो हे कुरान नाहे त इहो ई अली अकबर शाह सरदार अली शाह साईं मुनवर अली शाह साहब चवंदा अबो अरे अकबर कहर करे वियो भला असांजो छेलो भी हराम करे वियो
15-20 हज़ार नज़रानो की ॾिनो सेस हे त मारे छॾी ॻाल्हायो सही आहे न हे क़ुरान आहे छा काथे तो खुदा ॿुधे नबीअ जी 70 दफ़ा तो चवे त बि नथो ॿुधेसि हे अखे भी कुरान जे कदे मुझे मथों को फतवा न कदे तासीर न जे त मां उहे लफ़्ज़ चवां न कुले कुफर न बाशन भला अल्लाह ताला हिकड़ी आयत में चवे थो तवा गुनाहगार आयो बदकार आयो मुझे रसूल जे दरवाजे ते वञो माफी मूंखां घुरो ऐं रसूल भी तवा जी सिफारिश करे शफाअत करे मां अल्लाह ताला तवा जी तौबा कबूल कया मां रब वडो मेहरबान आया बिन आयतुनि में तो नबी के चवे त ऐ महबूब तू इन्हनि जे ला माफी घुरे या न घुरे अल्लाह इन्हनि के हरगिज़ माफी न दीदो माफी घुरे या न घुरे जे कदे 70 दफ़ा भी तू इन्हनि जे लाइ चवंदे अल्लाह इन्हनि खे हरगिज़ माफ़ न कंदो पो अचो त चइबो त रब ते ॾोह ॾियूं त अल्लाह साईं असां सुननि खे वहाबनि खे चइबो त तूं तो वेढ़ाए न ज़ालिमा अल्लाह हर ऐब खां पाक आहे वो वेढ़ाईंदो न आहे न कंहिंजे मथां ज़ुल्म कंदो आहे तुंहिंजे सम्झ जी मार आहे क़ुरान जूं हे भी आयतूं सचियूं हे भी आयतूं सचियूं हाणे अच त तोखे अकबर ॿुधाए तोखे दस्तगीर जो मुरीद कीअं थो सुभान अल्लाह ॿुधो कुरान खोलींदा हे पढ़ंदा ईंदा माण्हुनि खे ॿुधाईंदा पर जॾहिं इहा आई ईंदी त वरी उन्हीअ जे मथां हथड़ो ॾेई वेंदा हटायत हाणे ॿुधो अल्लाह रब्बुल आलमीन इन आयत जे अॻ में फरमायो त वइज़ा क़ील लहुम ऐं जॾहिं उन्हनि खे चयो थो वञे त आलो अचो पुछनि था त काॾे अचूं यस्तगफिर लकुम रसूलुल्लाह अचो त अल्लाह जे रसूल ॾे हलूं छो रुठल रब परचाइजेव अल्लाह को गुनाहनि जी माफ़ी वठी ॾिएव त अल्लाह रब्बुल आलमीन थो फरमाए लबो ये बूथ खड़ी दा फेराए अगे ही तने बूथ भला अरे लबो रूसहुम अरे बूथ काडे दा फेरायो तहा वञो रसूल ॾे असां न हलंदासे असां अल्लाह के पाणे परचाईंदासे हेतिरियूं तबलीगा कयूं से रातिन जूं रातियूं घर वारियूं छॾे अल्लाह जे दीन जे कढ वियासे हज कयासे उमरा कयासे टिकड़ियूं करायूंसे सब कुछ कयो ठीक है अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो महबूब के त सुनन त छुटियूं न पातियूं त सॾ थियो बाद हलो अल्लाह जे रसूल दे अड़े इन्हीअ दरवाजे जरा त बातूं पे बातूं सुभान अल्लाह हे न आया त अल्लाह ताला तो नबी के कुरान में फरमाए वर ऐतहुम महबूबा जी साईं चई ॾिसे थो इन्हनि खे चवनि था त अचो त हलो अल्लाह जे रसूल ॾे त अल्लाह ताला खां गुनाहनि जी माफ़ी वठी ॾिएव रुठल रब परचाइजेव अचो
ते लबो रूस हम मूत खणी था फेराइन महबूब ॾिसे तो तूं भी न हा साईं ॾिसां थो नथा अचन अल्लाह ताला तो चवेस था ये सुदूर वहम मुस्तकबिरून ये मुतकब्बिर हैं गुरूर था कन तुझे दरवाजे जी कान नथा कढन ना गुथो खाइन पाजो मुल्लो मौलवी तो कोचे तो भजदा था भजन जडे हिनन के जबन दादा जो रसूल जे दरवाजे ते हलऊ लबो रूस मुंह तकड़ी दा फेराए अने बस महबूबा बुधी छड सवाउन अलैहिम अस्तगफरत लहुम अम लम तस्तगफिर लहुम लन यगफिर अल्लाह लहुम तू इनन जे वास्ते मुखो माफी घुरे या न घुरे अल्लाह इनन के हरगिज़ माफ न कंदो पर जे कने तू रहमत खा मजबूर थी 70 दफा भी इनन जे लाए मुखो माफी घुरंदे अल्लाह इनन के हरगिज़ माफी न दींदो बाकी हां जेके तुझे दरवाजे ते अचन तू उनन जे ला लब मुबारक खोल त जन्नत जा दरवाजा खोले जा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह उहे के रहा जेके रसूल जे दरवाजे ते न पिया वञन मुनाफिक कलमो भी पढ़न कुरान भी पढ़न मस्जिद नबवी में सहाबन सां गॾु वेठा आहिनि उम्रो भी कन हज भी कन ज़कातूं भी वॾा वॾा अमल पर जेॾी महिल नबीअ जे शान जो ज़िक्र अचे त सुस फुस कंदा हा जीअं हे अॼु वेही कुंड में सुस फुस था कनि नथा ॻाल्हायो अरे तेरी मर्जी पे मर मिटना शहादत इसको कहते हैं तेरे कूचे में होना दफन जन्नत इसको कहते हैं वे मुनाफिक हा जेके नबीअ दे नबिया हाने हे चवंदा आहिनि त पोइ इहो आहे वाकई क़ुरान में मञूं था पर उहे मुनाफिक हा न हां उहे मुनाफिक हा बाक़ी तुम केर चई भाई असा मुनाफिक न आहियूं वो जे न आहियो अॼु मुनाफिकन को हे दुनिया ज़मानो खाली आहे त हुजूर जे वक़्त में हुया अॼोके ज़माने में न आहिनि चइबो त हिन ज़माने खां हुजूर जो ज़मानो पोइते हो हुजूर जे ज़माने में हुजनि ऐं अॼु न हुजनि त हुजूर जे ज़माने खां हे ज़मानो बहितर चइबो उन्हनि जो नस्ल अॼु ताईं हलंदो पियो अचे वधंदो रहंदो हुजूर जे वक़्त में हुया त अॼु केतिरा हूंदा हाणे हिननि खे सुञाणो कीअं है हिननि जा अक़ीदा ॾिसणा आहिनि नबीअ जे नूर जे लाइ छा था चऊं नबीअ जे ग़ैब जे लाइ छा था चऊं नबीअ जे हाज़िर नाज़िर जे लाइ छा था चऊं नबीअ जे हयातुल नबी हुजण जे लाइ छा था चऊं ख़ुदा जो कसम आहे त हिननि जा अक़ीदा उन्हनि मुनाफ़िक़नि जा अक़ीदा सादा कंहिं झलियो अथव सुभान अल्लाह करण खां क़ुरान ते ॿुधायो रब इहो चवे महबूब तव्हां जे लाइ चवंदो उन्हनि जे लाइ माफ़ी आहे जेके महबूब जे दरवाज़े खां आईंदा मुंहिंजे महबूब जे दरवाज़े जी कान न कढंदा हेॾे ॻाल्हि त ॿुध अदा बुला तूं जेकॾहिं अहिड़े हबीब जे दरवाज़े जी कान नथो करे त तो जहिड़े लूसीअ जी बि उते कान न आहे सच्चा जेके आशिक़ हा उन्हनि तर्जुमा कया ॿुधो चवे थो त ये जो सिफारिश करे तो जन्नत मिले सुभान अल्लाह कुरान हदीस ते सुभान अल्लाह नथा चवनि बैत तो पढ़ा त गुलाब जे गुल वांगुरु टिड़ी दा ये जो सिफारिश करे तो
ओ जन्नत मिले ताजदारे शफाअत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमाए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। बेशक सुभान अल्लाह से पुकारे वहाँ वो सुने मुस्तफा की समाअत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमाए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। वो शफा बन के आया हर जहां के लिए। बेशक बेशक वाह वाह। वो शफा बन के आया हर जहां के लिए कहफरोज़े मुसीबत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमाए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। दरवाजे से यही दर है जहां शाहान दुनिया सिर झुकाते हैं। बेशक बन के आते हैं मुरादें लेके जाते हैं। सुभान अल्लाह। सवाली बन के आते हैं मुरादें लेके जाते हैं। अने बमिसरा बुदो को बस हफ्ज़ा जी बाबा। अरे हिन ते ॾिस त घणो थियो आहे टाइम। 12 लगी 10 मिनट से 12 लगी 10 मिनट 10 मिनट बाकी 5 मिनट ॻाल्हि वणी अथव। अरे दिल भर भी तव्हांजे दर्द जो दारू कंदो। हे अकबर तव्हांजी एंजियोग्राफी कई आहे। एंजियोप्लास्टी दिल भर कंदो। अल्लाह। चवे तो दवा सुने हबीब जो शहर शानदार वाग सुने हबीब जो शहर शानदार केडो भी को गुनहगार पातो त पेड़ो पारिया। वाह सुने हबीब जो शहर शानदार वाह सुने हबीब जो शहर शानदार केडो भी को गुनहगार पातो त पेड़ो पार वाह सुने हबीब जो शहर शानदार वाह सुने हबीब जो शहर शानदार जन्नत आउते आउते दुल जन्नत आउते रहमत जो बस कारवा बहुत बेड़ो पार वाह सुने हबीब जो शहर शानदार वाह सुने हबीब जो शहर शानदार बहुत एडो भी को गुनहगार बहुत बेड़ो पार
वाह सोने हबीब जो शहर शानदार ओ मिठड़े मदीने के ॾिसी प्यारे पैगंबर खे पसी मिठड़े मदीने खे ॾिसी प्यारे पैगंबर खे पसी रहंदो न गम ऐं गुबार बेड़ो पार वाह सोने हबीब जो शहर शानदार केॾो बि को बहुत बेड़ो पार वाह सोने हबीब जो शहर शानदार हरम जो मंज़र बेमिसले हरम जो मंज़र बेमिसले ॾिसण सां ठरंदी आहे दिलि ओ हरम जो मंज़र बेमिसल ॾिसण सां जंहिंजे ठरंदी आहे दिलि चंड खां वधी चिमकारो बेड़ो पार वाह सोने हबीब जो शहर शानदार वाह सोने हबीब जो शहर शानदार है केॾो बि को गुनहगार बहुत बेड़ो पार वाह सोने हबीब जो शहर शानदार वाह सोने हबीब जो शहर शानदार साम्हूं पढ़े जे सलाम थो अचे अंदर खे आराम थो वाह कलब जो करार बहुत बेड़ो पार वाह सोने हबीब जो शहर शानदार है केॾो बि को गुनहगार बहुत बेड़ो पार वाह सोने हबीब जो शहर शानदार वाह सोने हबीब जो शहर शानदार बरकत वारो भलो सुबह वारो सुहिणो थलो सुभान अल्लाह बरकत वारो भलो सुबह वारो सुहिणो थलो जहाज जो चौधारिया तो त बेड़ो वाह सोने हबीब जो शहर शानदार है केॾो बि को गुनहगार तो त बेड़ो पारिया वाह सोने हबीब जो शहर शानदार डाहिरी है हो अजीब जिते आरामी हबीब सुभान अल्लाह हो ताहिरी देह अजीब जिते आरामी हबीब नूर संदनी निर्बार पतो त बेड़ो पारिया सोने हबीब जो शहर शानदार केॾो बि को गुनहगार तो त बेड़ो पार वाह सोने हबीब जो शहर शानदार वाह सोने हबीब जो शहर शानदार मिट्टी मदीने की जुमा सुभान अल्लाह पैदल थी घिटियूं घुमा
हो मिट्टी मदीने जी चुमा दल थी घटियूं घुमाओ इद्रीस उम्मीदुन में बारवा पतो त बेड़ो पार हको वाह सुने हबीब जो शहर शानदार बाग सुने हबीब जो शहर शानदार वाओ केॾो बि को गुनहगार पतो त बेड़ो पार बाग सुने हबीब जो शहर शानदार शानदार सब दर्द सही हिन दुनिया के फैज़ याब करे त हुसैन करे सब दर्द सही हिन दुनिया के फैज़ याब करे त हुसैन करे बचड़न जे खून सां करबल के सैराब करे त हुसैन करे बचड़न जे खून सां करबल के सैराब करे त हुसैन करे सब दर्द सही हिन दुनिया के फैज़ याब करे त हुसैन करे जाडहूं काडहूं तीर वसन उते केरुन मास जो वक्त पुछे अल्लाह जाते जाडहूं काडहूं तीर वसन उते केरुन मास जो वक्त पुछे कंध कटजण वारी जागह खे मेहराब करे त हुसैन करे बचड़न जे खून सां करबल खे सैराब करे त हुसैन करे सब दर्द सही हिन दुनिया के फैज़ करे त हुसैन करे बचड़न जे खून सां करबल खे सैराब करे त हुसैन करे सच कह बि यज़ीद खे कोन चयो तू नाही खिलाफत जे लायक सच कह बि यज़ीद खे कोन चयो तू नाही खिलाफत जे लायक ज़ालिम सां मुहाडो अटकाए एहतिसाब करे त हुसैन कर बचड़न जे खून सां करबल खे सैराब करे त हुसैन करे ज़ालिम सां मुहाडो अटकाए ज़ालिम सां मुहाडो अटकाए एहतिसाब करे त हुसैन करे बचड़न जे खून सां करबल खे सैराब करे त हुसैन करे अॼु ज़िंदाबाद इब्ने अली पर पाण यज़ीद जी पटिजी वई अॼु ज़िंदाबाद इब्ने अली पर पाण यज़ीद जी पटिजी वई हर ज़ुल्म बुराई बिदअत जो बंद बाप करे त हुसैन करे हर ज़ुल्म बुराई बिदअत जो बंद बाप करे त हुसैन
करे बचड़न जे खून सां करबल खे सैराब करे त हुसैन करे सुने सैयद जे कुर्बान ने इस्लाम जो ऊंचो गाट रखियो सैयद जे कुर्बान ने इस्लाम जो ऊंचो गाट कयो सुभान अज़मी दीन जो बागीचो शादाब करे त हुसैन सुभान अल्लाह आए अज़मी दीन जो बागीचो शादाब करे त हुसैन करे बचड़न जे खून सां करबल के सैराब करे त हुसैन करे हुसैन करे हुसैन करे सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह